नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्ता टंडो गुलाम हैदर मां खबर ॾींदा। टंडो गुलाम हैदर लॻ फाजिल टाउन जे रवासी बीमार पोरत अनवर अली मंगराड़ जो 15 सालन जो पुट मुनीर अहमद मंगराड़ पुरसरार बीमारी में मुब्तला थी वञण बाद नींगर जूं ॼंघूं ऐं ॿाहूं मुड़ी फिरी वञण सबबि घुमण फिरण खां लाचार थी खट ते पयल आहे। उन सिलसिले में नींगर जे बीमार अमर आयशा मंगराड़ ऐं संदसि पीउ पोरत अनवर अली मंगराड़ साफ़िन खे ॿुधायो त पैदाइश खां 1 साल बाद मासूम पुट जूं ॿई ॿाहूं ऐं ॼंघूं मुड़ी वयूं आहिनि, जंहिंजो वस आर इलाज कराइण जे बावजूद संदन ॼंघूं ऐं ॿाहूं ठीक न थी सघियूं आहिनि, जंहिं सब सख्त परेशान आहियूं। पोरत अनवर मंगड़ा वधीक चयो त 15 सालनि खां हिक तरफ़ मासूम पुट जी हड़प त ॿिए पासे ज़ाल खे बीमारी जी हालत में ॾिसी सख्त दुख थींदो आहे। हिन वधीक चयो त हू पाड़े वारनि खां पिनी बचड़नि जो पेट पाले थो। हिन महांगाई जे दौर में मासूम पुट ऐं ज़ाल जो इलाज कराइण जी हैसियत न हुअण करे संदसि इलाज कराइण खां कासिर आहियां। हिन वस वारनि ऐं सरहदीअ वारनि खे अपील कंदे चयो त संदसि बीमार पुट ऐं ज़ाल जो इलाज कराए माली मदद कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।